तहरीक इंसाफ के चेयरमैन खिलाफ साइफर केस की ॿुधणी अॼु अटक जेल में थींदी। जज अबुल हसनात ज़ुल्करनैन अटक जेल में साइफर केस की ॿुधणी कंदो। कानून वारी वज़ारत साइफर केस की ॿुधणी अटक जेल में करण की इजाज़त ॾेई छॾी। सिक्योरिटी ख़दशनि सबबि ॿुधणी अटक जेल में थींदी। नोटिफिकेशन जारी। साइफर केस पीटीआई अटक जेल में ॿुधणी जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। तहरीक इंसाफ के तर्जुमान जो चवणु है तो तोशाखाना केस जियां साइफर केस भी बेइंसाफ की बुनियाद ते ॿधल है। बंद कमरे में ट्रायल के कानून में का भी गुंजाइश ना है। ना ही वरी आइन उन जी इजाज़त दे थो। कानून वारी वज़ारत के नोटिफिकेशन के रद्द कयूं था। पीटीआई चेयरमैन खिलाफ केस खुलियल अदालत में हलायो वेंदो। एंकर पर्सन सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ के कत्ल वारो मामलो। अरशद शरीफ के कत्ल में मुलवस कीनिया पुलिस जा 5 अहलकार बेगुनाह करार। अहलकारन के जांच दौरान बेगुनाह करार दिनो वियो। बिन अहलकारन के सीनियर रैंक की तरक्की भी ॾिनी वई। इस्लामाबाद हाईकोर्ट तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तल करे छॾी। गुज़रियल ॾींहुं अदालत पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तली वारी दरख्वास्त ते धुरियन जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफूज़ कयो हो। चीफ जस्टिस आमिर फारूक ज़बानी तौर मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधायो ऐं सज़ा मुअत्तली वारी दरख्वास्त मंज़ूर कई। अदालत पीटीआई चेयरमैन के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जो चवणु है त लिखत में फ़ैसिलो जल्द जारी कयो वेंदो जंहिंमें सज़ा मुअत्तली जा सबब ॿुधाया वेंदा। अदालत पारां पीटीआई चेयरमैन के 1 लख रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो भी हुकुम ॾिनो वियो। अगूणे वज़ीर आज़म और नून लीग के सदर शहबाज शरीफ जो तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन की सज़ा मुअत्तली ते रद्द अमल। शहबाज शरीफ जो चवणु है तो लाडली की सज़ा मुअत्तल थी है, ख़त्म नाहे थी। चीफ जस्टिस जो गुड टू सी यू और विशिंग यू गुड लक जो पैगाम इस्लामाबाद हाई कोर्ट ताईं पहुंची वियो है। फ़ैसिलो अचण खां पहिरियां सभिनी खे ख़बर हुजे तो फ़ैसिलो कहिड़ो हूंदो। इहो अदल वारे निज़ाम लाइ ॻणती जोॻो लम्हो हुजणु घुरिजे। आला अदलिया मां वाज़े पैगाम मिली वञे तो मातहत अदालत इहो न करे तो ॿियो छा करे। एक पासे झुकियल तराज़ी इंसाफ के मजरू कंदड़ अदल वारो निज़ाम काबिले क़बूल ना है। काबतुल्ला शरीफ के अक्स वारी घड़ी विखणे खाए वेंदड़ आदो कानून बेवस है। सखर के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर कत्ल केस वारो मामलो 17 ॾींहं गुज़री वञण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ्तार न थी सघिया। रिमांड पूरो थियण ते केस में गिरफ्तार 3 सहूलतकारन के अॼु दहशतगर्दी चोड़ अदालत में पेश कयो वेंदो। जांच ऑफिसर पारां जवाबदारन जे 14 ॾींहं जी वधीक जिस्मान जी दरख्वास्त ॾिनी वेंदी।